अस्सलाम वालेकुम दोस्तों। सॉफ सीरियल दौलाब जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जा तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं बि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हां केॾे कारे वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में सोडल जेको आहे सो रज़न खे चवंदो त तूं सम्झदार आहीं, मां तोसां ॻाल्हियूं करणु चाहियां थो। बाक़ी जेको तुंहिंजो सौट ककर आहे उहो खर दिमाग़ आहे, उहो न मुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झणु थो चाहे न कुझु। हुन खां पोइ उहे ॻाल्हियूं रज़न जेको आहे पंहिंजे सौट सां कंदो ऐं तंहिंखां पोइ रज़न अकेला सां हुन सां मिलंदो। थी सघे थो उन्हनि जे विच में डील थी वञे ऐं जेको आहे सो गुड परी खे उहो थी सघे थो त मता तलाक ॾियनि, बहरहाल थी सघे थो तलाक न बि ॾियनि। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो वॾेरो मंसूर ख़ान वॾे ज़ोर ऐं ताक़त सां हाणे चाहींदो त जेको आहे सो मां पंहिंजनि साथियुनि खे जेल न करायां। वरी कोशिशि कंदो जेको आहे सो पुलिस सां मिलण लाइ, ऐं हू सोचींदो त आख़िर जेको आहे सो उहे असांजे पार्टी जे मथां ईअं ज़ोर छो था रखनि, मूंखे लॻे थो त हिननि जे मथां को ज़ोर आहे। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वॾेरो शाहनवाज़ ख़ान पंहिंजे मक़सदनि में नाकाम पियो वञे। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वॾेरो शाहनवाज़ ख़ान तव्हां केॾे कारे वेंदो त पंहिंजे कमदार खे चयो हुते जेको आहे तूं जेको आहे ॻोठ वारनि खे सभिनी खे इहा ॻाल्हि उलाए छॾ त जेको आहे सो कुंज जेको आहे सो मुराद वारनि वटि आहे। हुन त सॼी ॻाल्हि सॼे ॻोठ में फिराए छॾी, बहरहाल जेको आहे मुराद वारनि ते को बि असरु कोन थियो, छो जो मुराद वारा चवनि पिया त इहो कूड़ आहे। मुराद वारनि खे ख़बर न आहे त जेको आहे सोडल हेतिरा कमु करे चुको आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामे में तमामु बहितरीनु मज़ो थियण वारो आहे ऐं कुझु एपिसोडनि खां पोइ थी सघे थो त जेको आहे मुराद जा हिकु ॿ साथी मारिजी वञनि ऐं ककर जा बि मारिजी वेंदा। अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट सेक्शन में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नई वीडियो में, रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।